नाज़रीन दुरानी महर जे कच्चे मां ताज़ा तरीन ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट लॻ जागीरानी बिरादरी जी बिंदुर में झेड़ो हिक ॿिए मथां फायरिंग गोलियूं लॻण सबबि बदनाम दाड़ेल ग़ुलाम हैदर जागीरानी थॾे ते मारिजी वियो आहे। दुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट लॻ दुरानी महर थाणे जे अध कच्चे वारे इलाइक़े में जागीरानी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि बदनाम दाड़ेल ग़ुलाम हैदर जागीरानी थॾे ते मारिजी वियो। जॾहिं दुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी ॿुधाए पियो वञे। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। मारिजी वियल दाड़ेल जीअं जागीरानी जो वेझो साथी ॿुधाए पियो वञे। आख़िर में यादि रहे त काफ़ी अरसे खां जागीरानी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो हलंदड़ हो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदकोट।